केमिस्ट्री क्लास ॾहों बाप पहिरियों सबक छहों हिसो ॿियो अंगी हिसाब न्यूमेरिकल्स आवां केमिस्ट्री उस्ताद नजीला चन्ना आवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे जो लेक्चर जो मौज़ू आहे न्यूमेरिकल्स। न्यूमेरिकल नंबर 2 आहे a reaction takes place between iron ion and chloride ion is आयरन आयन क्लोराइड आयन सां कीमियाई अमल करे आयरन क्लोराइड पैदा करे थी। तवाज़ुन वारा संदन ॾिनल मिक़दार इस्तेमाल कंदे असांखे मुस्तक़िल तवाज़ुन मालूम करणो आहे। हाणे जेकॾहिं असां हिन जी केमिकल इक्वेशन लिखूं हिन रिएक्शन जी त आयरन आयन ऐं क्लोराइड आयन पाण में रिएक्शन कनि थियूं ऐं ठाहिनि थियूं आयरन क्लोराइड। हीअ आहे असां वटि आयरन आयन ऐं 4 मोल आहिनि क्लोराइड आयन जा पाण में रिएक्शन कनि थियूं त असां वटि आयरन क्लोराइड ठहे थो। इक्विलिब्रियम द कंसंट्रेशन आर हिन जो जेको तवाज़ुन पैदा थिए थो उन वक़्तु हिननि जा जेके मिक़दार आहिनि उन में आयरन आयन जो मिक़दार आहे 0.2 मोल पर डीएम क्यूब, क्लोराइड आयन जो मिक़दार आहे 0.28 मोल पर डीएम क्यूब ऐं वरी असां वटि प्रोडक्ट आहे आयरन क्लोराइड उन जी मोलर कंसंट्रेशन आहे 0.95 इंटू 10 रेज़ पावर -4। हाणे छा करिणो आहे असांखे इन जो इक्विलिब्रियम कांस्टेंट मालूम करणो आहे। तंहिंजे करे सॉल्यूशन असां लिखूं। सॉल्यूशन में असांखे छा करिणो पवंदो सभ खां पहिरियां इक्विलिब्रियम कंसंट्रेशन्स जेके रिएक्टेंट्स ऐं प्रोडक्ट्स जूं आहिनि उहे असांखे डेटा तौरु लिखणियूं पवंदियूं। सभ खां पहिरियां असां आयरन खणूं त आयरन जी असां वटि मोलर कंसंट्रेशन आहे 0.2 मोल पर डीएम क्यूब हिते लिखियोसीं। वरी असां खणूं क्लोराइड आयन जी आहे 0.28 मोल पर डीएम क्यूब असां लिखियोसीं। वरी असां वटि आहे प्रोडक्ट ऐं उनजो आहे असां वटि आयरन क्लोराइड जी मोलर कंसंट्रेशन आहे 0.95 इंटू 10 रेज़ पावर -4 असां लिखियोसीं। हाणे असांखे छा करिणो आहे जेको सवाल ॾिनल आहे त कैलकुलेट द इक्विलिब्रियम कांस्टेंट केसी असांखे मालूम करणो पवंदो। सॉल्यूशन में असां वटि डेटा पूरी मौजूदु आहे। हाणे असांखे इक्विलिब्रियम कांस्टेंट मालूम करण लाइ तव्हांखे मालूम आहे त असांखे सभ खां पहिरियां हिन कीमियाई मसावात जेकॾहिं बैलेंस्ड आहे त असांखे छा करणो पवंदो असांखे उनजो इक्विलिब्रियम एक्सप्रेशन लिखणो पवंदो ऐं बैलेंस्ड आहे हिते 4 असां वटि मोल्स आहिनि क्लोरीन जा क्लोराइड आयन जा त उहो हिते -4 हिन जे मथां मौजूदु आहे। आयरन जी हिकिड़ी आयन हुई उहा हिकिड़ी ई मौजूदु आहे तंहिंजे करे बैलेंस्ड केमिकल इक्वेशन आहे। हाणे असां छा कंदासीं त हिन जो असां इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन लिखंदासीं। प्रोडक्ट आहे या रेस पावर जी सूरत में मथे ईंदी पर हिन ते को बि रेस पावर कोन्हे को तंहिंजे करे इहा पाण ई 1 मोल हिन जो अची वेंदो। तंहिंजे करे इक्विलिब्रियम एक्सप्रेशन आहे KC इज इक्वल टू मोलर कंसंट्रेशन ऑफ आयरन क्लोराइड ऐं हेठां वरी असां रिएक्टेंट खणंदासीं मोलर कंसंट्रेशन ऑफ आयरन ऐं मोलर कंसंट्रेशन ऑफ क्लोराइड रेस पावर 4 छो त हिनखे कोएफिशिएंट 4 मिलियल हुयो। हाणे छा करिणो पवंदो त हिननि जी जॻह ते असां हिननि जा जेके वैल्यूज़ आहिनि उहे असां पुट कंदासीं। नाउ पुट इक्विलिब्रियम कंसंट्रेशन वैल्यूज़ इन इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन। हाणे असां आयरन क्लोराइड जो आहे 0.94 इंटू 10 रेज़ पावर -4 हिते लिखंदासीं। आयरन जी जॻह ते उनजो असां वैल्यू लिखंदासीं। क्लोराइड आयन जी जॻह ते उनजो असां वैल्यू लिखंदासीं। असांखे वैल्यूज़ मिली विया। आयरन क्लोराइड जो आहे 0.94 इंटू 10 रेज़ पावर -4 मोल पर डीएम क्यूब ऐं असां वटि आयन जो आहे 0.2 मोल पर डीएम क्यूब ऐं क्लोराइड आयन जो आहे 0.28 मोल पर डीएम क्यूब। हिन जो जेकॾहिं तव्हां यूनिट कढण जी कोशिशि कयो त यूनिट तव्हां ॾिसो त मथे 1 मोल पर डीएम क्यूब आहे हेठि ही 1 मोल पर डीएम क्यूब आहे ॿई हिक ॿिए खे कटींदा बाक़ी असां वटि 4 मोल पर डीएम क्यूब मौजूदु रहंदा। इहो असांजे हिन कीमियाई अमल जेको आयरन ऐं क्लोराइड आयन वारो आहे इन जे लाइ असांजे केसी जो यूनिट वञी थींदो 4 मोल पर डीएम क्यूब। हाणे असां इहे वैल्यूज़ खयासीं इन्हनि खे असां मैथमेटिकली सॉल्व कंदासीं। केसी बराबर आहे असां वटि असां माइनस कयासीं इन्हनि ॿिन्ही खे असां हिते कटे छॾियूं था। ही मोल पर डीएम क्यूब नॉमिनेटर मां डिनॉमिनेटर जे मोल पर डीएम क्यूब खे कट कंदो बाक़ी असां वटि वञी करे बचो हिनखे असां रेज़ पावर 4 हिते ॾेई छॾियऊंसि। इहो असांखे क्लोराइड आयन जो हुयो उहो ॾियणो पवंदो। हाणे असां वटि बचो KC बराबर आहे 0.95 इंटू 10 रेज़ पावर -4 divided by 0.2 multiplied by 0.28 mole per dm cube raised power 4 असां इहो कयोसीं। KC बराबर 0.95 इंटू 10 रेज़ पावर -4 divided by 0.2 into 0.28 raised power 4
ऐं मोल 1 इंटू 4 हीअ असां हेॾे हिनखे ॾिनोसीं, वरी हिनखे बि असां ॾींदासीं -3 ज़रबिया 4। हाणे असां छा कंदासीं त असांखे ही जेको पहिरियां हीअ जेका पावर्स जी ज़रब पता आहे असां हिनखे छॾायूं, असांखे बाक़ी जवाब असां साॻियो रखूं था। केसी बराबर 0.95 इंटू 10⁻⁴ डिवाइडेड बाय 0.2 इंटू ही जेको 4 आहे इन जो तव्हां 0.28 खे 4 दफ़ा पाण सां ज़रब कंदो त जवाब मिलंदो 0.00614,654। 1 ज़रबिया 4 मोल रेज़ पावर 4, 1 चौक 4 थियो, dm क्यूब -3 4 4 टका 12 dm रेज़ पावर -12 अची वेंदो। हाणे असां छा कंदासीं त 0.2 खे हिन सां ज़रब कयूं, बाक़ी जवाब साॻियो ई रखंदासीं, ही ज़रब पद छॾायूं, असांखे जवाब मिलियो kc बराबर 0.95 इंटू 10⁻⁴ डिवाइडेड बाय 0.2 हिनखे ज़रब कयोसीं त थियो असांजो 0.00122293 मोल रेज़ पावर 4 एंड dm रेज़ पावर -12। हाणे असां छा कंदासीं त 0.95 खे 0.00122293 सां असां कयूं डिवाइड त असांखे जवाब मिलंदो 797 इंटू 10 रेज़ पावर -4 डिवाइडेड बाय मोल रेज़ पावर 4 पर dm रेज़ पावर -12। हाणे असां छा कंदासीं त हिन जो जेको -4 आहे उहो असां घटाइण जे लाइ जेकॾहिं हीअ डिजिट हेॾे खणी वेंदासीं त हे -2 में हलियो वेंदो, छो त ॿ अंग आहिनि हिते वञी करे असां पहिरें अंग जे पोयां ॾहाई खे पहुचाईंदासीं त जवाब थी वेंदो 7.727 इंटू 10 रेज़ पावर -2 पर मोल रेज़ पावर 4 पर dm -12। हाणे असां छा कयूं त ही जेको असांजो यूनिट आहे इनखे जेकॾहिं असां मथे खणी अचूं डिवीजन मां कढूंसि त हिननि जूं निशानियूं तब्दील थी वेंदियूं, बाक़ी जवाब असांजो साॻियो रहंदो। kc बराबर थी वेंदो 7.72 ज़रबिया 10 रेज़ पावर -2 मोल रेज़ पावर -4 पर dm रेज़ पावर 12। हिते ही जेका माइनस आहे इहा असांजी कट थी वेंदी। हाणे इहो छो त असां मथे खणी आयासीं डिवीजन मां कढी, तंहिंजे करे इहो प्लस में थी वेंदो, हिनखे का बि निशानी कोन ईंदी। असांजो जेको लेक्चर पुॼाणीअ ते पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधु ऑनलाइन स्कूल।